मनी तो चाहे यार तू हथ खण जे असल अथई इकरार तू हथ खण जे असल अथई ताज बड़ा हथ मथे खण तू हथ खण जे मनी तो चाहे यार तू हथ खण सिद्धि तो सदा गवारो महबूब रब के प्यारो सिद्धि को सदा गवारो महबूब रब के प्यारो आहे यार ही यार हार तू हथ खण आहे यार ही यार हार तू हथ खण हे मनी तो चारे यार तू हथ खण हे मनी तो चारे यार तू हथ खण आई जे असल अथई इकरार तू हथ खण हे मनी तो चारे यार तू हथ खण मुझा दिल पर एतिरो कमाल मुझे महबूब जी दिल पर बच्चे हुसैन जो उनके साथ वारन जो करबला में बहता है पानी बंदा कहीं वरी भंग हलाई अरे भंग सो साईं होश न होंगे तो कुतुब पार के चलिए तरह कुटी दे पति भी रहे अरे सो भी ही रहे जी चरसी कोठे तो छाते को क्या कौन गालाई राजा जवाब दे खुदा तो के सवाब दे जवाब दे खुदा तो के सवाब दे मुझा पिरी हजरत हुसैन करबला के मैदान में आया है पानी को तू वरी दह तेजियूं नहीं जेदी लाहे पान कुछ पेट में ॿियनि खे बि खारा हुते खाइण जो सामान हो न पीअण जो सामान हो ओ सुन्नी मुसलमान फिके जाफरी वारनि खे छॾियो पंहिंजे फिके ते हलनि अव्हां पंहिंजो पाण संभालियो अव्हां पंहिंजे पाण खे सुधारियो अव्हां पंहिंजे पाण ते कंट्रोल कयो अल्लामा इब्न रजब हंबली बुखारी शरीफ जहिड़े किताब जो शाइर लताइफुल मारिफ में लिखियो आहे त मदीने जे भोग पंहिंजे असहाबन खे ॾहीं जे रात घुरायो कंहिं घुरायो चओ सुभान अल्लाह घुरायो फरमाई सहाबियो सुबह ॾहीं जो ॾींहुं थींदो रोज़ो रखिजो सुभान अल्लाह छा रखिजो औरतुनि खे बि चओ त रखनि हाणे रोज़ा चुका असांजे मुल्क जो औरत वरी निकाह पियूं पढ़नि वरी जनाज़ा पियूं पढ़नि छो त अव्वल हू पंहिंजे मुड़ुस जो जनाज़ो पढ़ी छॾियो अथसि इन्हीं जी नस खत्म ऊंधो कया सौ कया आसीरो कया पासीरो कया उथ वेह कराया घर मां कढा मुझी मर्जी आ उन्हनि जा जनाज़ा पढ़ी हाणे वरी ॿियनि जे जनाज़नि जी पुठियां लॻी जागो पिया आहिनि कोन था जागो मूंखे शक थो पए मूंखे डपु थो थिए त हाणे तव्हां कहिड़े जहान में आहियो मुझा प्यारा हजरत इमाम हुसैन के 3 ॾींहं पानी न मिलियो रोसे में हुआ नबी सी सहाबन के फरमायो तहां बि रोज़ा रखो ऐं पंहिंजी औरतुनि खे बि चओ त रोज़ा रखो औरतुनि खे चयो रोज़ा रखो महबूब जो वरी पैगाम आयो वड्डा त रखो पर नंढड़ा बच्चा जेके चीजल मां जे खीर ते आहिनि उन्हनि खे बि रोज़ा रखायो किथे जी सुभान अल्लाह मुख ते तूं सुभान अल्लाह किथां चवंदे रोज़े जे ॻाल्हि हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ साहबन जूं घर वारियूं महबूबनि जी ख़िदमत में अर्ज़ करण लॻियूं
सोना 5 दफ़ा बार खीर था दन ॾींहं जो उहे कीअं माच करे वेहंदा खीर खां सवा नबी से फरमायो मूं वटि खणी अचो मूं वटि खणी अचो खणी आया हबीब ने हिक बजरे जे ज़बान ते पंहिंजे ज़बान ते आंगुर रखी ऐं हथ घुमाईंदा विया पाणी लॻाईंदा विया फरमायो सेहरी खाइण महल खां पोइ सिज न थिए तई तव्हांखे तंग न कंदा सुबुह जो टाइम थी वियो माउ जो रोह पंहिंजे बचे खे सीने सां लॻाए बुख त कान लॻी अथसि त न ॻाल्हाइण वारो ॿारो बि ॻाल्हाए चए मां बेअदब न आहियां जेको राति नबीअ ढाओ करायो आहे इहो सिज लहर ताईं बीठो आहे मां रोज़े सां तूं वरी छा शरबत ऊपर तो रंग चढ़सो बेटाई छा तो फरमाई कुफी करबला में पानी न प्यारी ने उतरे अली शाह के शहजादा सारी ने निगरियो निहारी ने तमोट मोहम्मद कारणी हुते पानी न लभे हिते भंग हले हिते शराब हले हिते चर्स हले हिते आफीम हले हिते हीरोइन हले हिते औरतुनि जे जिस्मनि खे हथ लॻल हिते बेपर्दगी थिए ऐं दावा थो करी त मां इमाम अली मक़ाम जे तरीक़े ते आहियां ख़ुदा जो कसम हुसैन जो बच्चो हुसैन जा नंढा वॾा हुसैन जा पाक पर्देदार गॾु हलण वारा बि निमाज़ी हा क़ुरान जा हाफ़िज़ हा दुरूद जो विर्द कंदा हा अल्लाह जो ज़िक्र कंदा हा यज़ीदी ॿाहिरां फिरनि पिया दंभनि खां जंहिं कंदो खां कनि त आवाज़ कोन कोन्हे जे आहे त अल्लाह जे क़ुरान करीम जो आवाज़ अदरा फ़र्क़े वारियत जी ॻाल्हि न आहे